अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीए सिंध जीए लतीफ़ जी ॿोली जीअं त अल्लाह पाक सची बहाने नालो न ॿुधाइण जी शर्त ते असांजे अमानत मोकिली हुई ही 5010 रुपया, जंहिंमां हुननि जे हुकुम मुताबिक़ त हिकिड़ो गरीब शख़्स आहे जेको डिसेबल कोटा जे लाइ बार बार सोशल मीडिया ते किराए कंदो पियो रहे, उन जे ॿचड़नि जे लाइ हिकु वेले जो बंदोबस्तु कयो। सोचो हुयो त ईअं ॾियां, पर हिन अॼोके प्रोग्राम जो ख़ासि मक़सदु इहो आहे त मां रते दे समेत जिते बि दुनिया जे कुंड कुर्श में असांजा सिंधी भाइर रहनि था उन्हनि खे ॾेखारियां, हितां जे पाकिस्तान जे हुक्मराननि खे ॾेखारियां त हीउ जेको 1000 रुपयो आहे, ही कंहिं मज़दूर जी बि शायदि उजरत न आहे। 700 रुपया दिहाड़ी मिलंदी आहे। प्राइवेट स्कूल में जेके पढ़ियल लिखियल असांजा नौजवान या न्याणियूं कमु कनि थियूं, उन्हनि जी 5-8 हज़ार पघार हूंदी आहे। ही 1000 रुपया दिहाड़ी बि मुश्किल मिलंदी आहे उनखे। पर अॼोके प्रोग्राम करण जो ख़ासि मक़सदु इहो हूंदो त उन्हनि जूं अखियूं खोलियां, उन्हनि खे ॾेखारियां त 1000 रुपये में छा थो मिले। जीअं तव्हां मुर्गी कीअं था ॾियो? 640 अधु किलो ॾियो, कढो। ऐं टमाटा कीअं था ॾियो? टमाटो 120 रुपया। बसर 50 रुपया। ॿियो पटाटा 60 रुपया। सभु इहे अधु किलो कर। जीअं तव्हां घणा थिया? 440। 440 ही अधु किलो मुर्गी, अधु किलो पटाटा, अधु किलो बसर, अधु किलो टमाटा ऐं प्लस में मसालो 440। बिल घणो निकितो? 555 रुपया। 555 हुन अचे ही 555। 440 रुपया सब्जी वारे खे ॾिनासीं। बकाया असां वटि बचा आहिनि ही 5 रुपया। जी दोस्तों, ही 995 रुपये जो जेको तव्हांखे ॾेखारियमि, ही 2 थेलियूं थेलियूं न सही, थेलियूं जेके आहिनि इहे सामान वठी आयासीं। ही उन मां जेके 5 रुपया आख़िरी असांखे 1000 रुपयो बचियो। उन खां बाद असां पंहिंजे हिकिड़ो ख़ुददार तबियत जो मालिक भाउ मंसूर नूनारी साहिबु, जेको हमेशह हुकुमराननि खे अपील कंदो रहंदो आहे, ख़ासि करे डिसेबल कोटा जे लाइ अपील कंदो रहंदो आहे। उनजी कंहिं अल्लाह पाक सची बहाने मूंखे पोस्ट ॾिठी त मूंखे चयईं त अदा सलीमुल्लाह जेतिरो थी सघे हिन जे लाइ कुझु कयो। पोइ शुरूआत इहा कईसीं त हिकिड़ो इशू हाईलाइट बि थींदो मुंहिंजे भाउ जो। हुनजे लाइ 1000 रुपया अमानत रखी, 4000 रुपया 10 रुपया असां ॿियनि दोस्तनि जे लाइ रखी आहे। इंशाअल्लाह उन्हनि हक़दारनि ताईं बि पहुचाईंदासीं। अस्सलाम वालेकुम मंसूर। वालेकुम सलाम। अदा मंसूर, तव्हांजो काफ़ी वक़्त खां इशू सोशल मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, पेपर मीडिया ते हले पियो डिसेबल कोटा, छा थियो हुनजो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु ॾींहं ताईं डिसेबल कोटा जे हिसाब सां जेके मुंहिंजे तक जा चूंडियल MN MP आहिनि उन जे तरफ़ खां को बि रिस्पॉन्स न आयो आहे। जेके मुंहिंजे शहर जा मोज़िज़ उहिदेदार आहिनि, सिटी सदर आहे, चेयरमैन साहिबु आहे, उन्हनि जी तरफ़ खां बि का रहनुमाई न आहे थी वई। वॾी महिरबानी जो अॼु मां वेठोसि पंहिंजे दुकान ते, तव्हां जहिड़ी शख़्सियत मुंहिंजे दुकान ते आई ऐं मूंखे हिन जे क़ाबिल सम्झो, तव्हांजी वॾी महिरबानी। न असांजा त ॿाहिरि आहे असां। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो, तव्हां हिते प्रेस खां कपिड़ा इस्त्री कंदा आहियो, घणो कमायो था? हितां जेको आहे सो कपिड़ा इस्त्री कयूं था, हिते एतिरो जान नथो थिए। 400-500 रुपया थियनि था, जंहिंजे करे मां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे आला रहनुमान खे, आला क़यादत खे अर्ज़ु कयो त ख़ुदा मुंहिंजा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि। हिन महांगाई जे दौर में तव्हां पाण तसवर करे सघो था त रते ते शहर में केतिरी महांगाई आहे, केतिरा हथ ठोकिया रेट लॻाया था वञनि। ग़रीब मिसकिन ॾींहों ॾींहुं परेशान लॻा पिया आहिनि। उन्हनि मंझि असां बि आहियूं जेको तमामु वक़्तु असांजो ॾुखियो थो गुज़रे, तकलीफ़ में थो गुज़रे, पर हिन वक़्त ताईं को बि अफ़सोस सां चवणो थो पए जिन खे असां वोट ॾेई चाढ़ियोसीं, उन्हनि खे MN MP कयोसीं, अॼु ॾींहं ताईं असांजी का सार संभाल न लधी वई आहे। रांदो महांगाईअ में इज़ाफ़ो थियो वियो आहे। माज़ूरनि लाइ सिर्फ़ु असां माज़ूर हुआसीं, चयोसीं त डिसेबल कोटा मां का हल्की फुल्की नौकिरी ॾियो, ख़ुदा मुंहिंजा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि। मां तमामु वक़्तु परेशानी वारो थो गुज़ारियां, पोइ बसि अलाह जी ज़ात खे हाज़ुर नाज़ुर सम्झी चुप करे वेठा आहियूं, पर ॾाढो ॾुखियो वक़्तु थो गुज़रे। मां इन ई जेके बि असांजा हुकुमरान आहिनि उन्हनि खे वरी बि मां अपील थो कयां, ख़ुदा हिन महांगाई जे दौर में तमामु घणो ॾाढो ॾुखियो वक़्तु थो गुज़रे। नंढड़ा मासूम बचड़ा परेशान, हिकिड़ो वेलो वेहूं था त हिकिड़ो वेलो बुख ते वेठा आहियूं, तमामु ॾाढो ॾुखियो वक़्तु थो गुज़रे। मंसूर, तव्हां जेका ॻाल्हि कई त 400 खां 500 रुपया तव्हां डेली कमायो पिया शॉप खां, 1000 रुपयो हुन मां अंदाज़ो लॻायो था त 2 ॾींहंनि जो, हीअं 2 ॾींहंनि जो आहे तव्हांजो। ही जेको 995 रुपये जो बिल, ही 5 रुपया बकाया। हाणे हिन मां किलो चांवर वठी आया, मां अंदाज़ो लॻाए सघां थो तव्हांजो हिकु ॾींहं हिकु वेले जो हूंदो। अधु किलो टमाटा, अधु किलो मुर्गी वग़ैरह गे बि पाव वठी आया, पोइ बि ही 5 रुपया बचा। नी वठो थोरो, ही 5 रुपया। हाणे मूंखे ॿुधायो त हिन 5 मां घणा बचड़ा अथव?
मूंखे 4 बच्चा। 4 बचड़नि जी तालीम, इलाज, दुकाननि जा किराया, एक्स वाई ज़ी जेके बि मसइला आहिनि तव्हां हिन 5 रुपए मां कीअं हल कंदव? साईं हाणे अर्ज़ु इहो आहे त हिन 5 रुपए मां हिकिड़ो माचिस बि हाणे नथो मिले। माचिस जी बि रक़म 7-8 रुपया थी वई आहे। इहे 5 रुपया त हिन दौर जे हिसाब सां कम जा न आहिनि, पर चवण जो मक़सदु तव्हां जेके 5 रुपया ॾिना आहिनि इहे 5 रुपया मुंहिंजे लाइ वैल्यूएशन रखनि था, अहमियत रखनि था, ऐं जिन ही मूं मोकिलियो अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखंदो। पर मूंखे ॾुख उन्हनि माण्हुनि मां न आहे, ॾुख उन्हनि माण्हुनि मां आहे जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जा हिन वक़्तु चङा मोतबर थी वेठा आहिनि। उहे पंहिंजे तक जे माज़ूरनि जी बि सार संभाल नथा लहनि। असांजा काफ़ी नौजवान बेरोज़गार वेठा आहिनि, उन्हनि बेरोज़गारनि जी बि का हिमायत नथा कनि। केसि ताईं इहो आख़िर इहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी लालीपाप ॾींदी रहंदी त असां तव्हां नौजवाननि जो मुस्तक़बिल सवारींदासीं, तव्हां नौजवाननि खे रोज़गार ॾींदासीं, पर असांखे नथो लॻे पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ मां वरी बि असां आला क़यादत खे मैडम फरिया टालपुर खे अर्ज़ु था कयूं, ख़ुदारा ही शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्ट साहिबा जो गढ़ आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्ट साहिब जो गढ़ आहे। ख़ुदारा हिन ते रहम कयो, ऐं जेके बि असांजा नौजवान बेरोज़गार वेठा आहिनि ख़ुदारा उन्हनि ते रहम कयो त जीअं हू पंहिंजो मुस्तक़बिल सवारे सघनि। अॼु ही मुंहिंजा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि, शायदि केतिरा ॿियनि नौजवाननि जा बि मासूम बचा हूंदा, उहे केतिरा हिते रतिदरे में माज़ूर आहिनि। ख़ुदारा उन्हनि जी का सार संभाल लहो, उन्हनि जे सदके मूं माज़ूर जी बि सार संभाल लहो त जीअं मां पंहिंजो ईंदड़ वक़्तु मुस्तक़बिल पंहिंजो सवारियां, पंहिंजे बचड़नि जी तालीम ऐं पंहिंजे बचड़नि खे सुठो जेको आहे सो तालीम ॾियारायां त जीअं हू मुआशिरे जे हिसाब सां सुठी हैसियत रखनि। जी सिंधुवासियो, तव्हां त मंसूर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन खां पहिरियां जो असां हिन प्रोग्राम जो इख़्तिताम कयूं, हिकु भेरो ॿीहर तव्हांखे शयूं ॾेखारींदुमि, फ़ैसिलो तव्हां ते थो छॾियां त ग़रीब किथे वञे। ही 4 बचड़ा भाउ मंसूर जा, वाइफ जे पाण माना 6 भाती, उन्हनि जे लाइ किलो चांवर बि ॾाढा ॾुखिया था लॻनि। ही किलो चांवर, ही मसालनि जूं पुड़ियूं, ही सिर्फ़ु हिकु वेले जे लाइ पाव गिहु, हे लूण जी थेली, हे मिर्च, ही सब्जी जंहिंमें मुर्गी वग़ैरह, 1 किलो टमाटा, 1 किलो बसर, 1 किलो पटाटा, मसालो, 995 रुपया लॻी विया। ऐं 5 रुपया असांजा बचा, ही 5 रुपया जेको अॼुकल्ह को नंढड़ो मासूम बचिड़ो बि नथो वठे, दुकानदार बि नथा वठनि। हाणे हिन 5 रुपये में छा ईंदो? ही पंहिंजे बचनि खे तालीम ॾींदो, ही पंहिंजे दुकान जा रेंट ॾींदो, ही पंहिंजे बचड़नि जो को इलाज वग़ैरह ज़रूरत थी पए, दवा दारू थो वठे, उनजे कमु ईंदसि, कहिड़े कमु ईंदसि? या मिटनि माइटनि में ख़ुशी ग़मीअ में इंसानु उथे वेहे थो त उते कमु ईंदसि। फ़ैसिलो तव्हां ते थो छॾियां।